में हूंदो त पोइ सालार खान वटि केरु हूंदो? अदा दादा न भाषण आहे न रे सालार खान वटि। अदा दादा न जेकॾहिं रबु नथो चाहे सालार खान वटि कमु करण लाइ त ज़रूरु न आहे ऐं रबु असां सां ई हूंदो। ठीकु आहे रबू, पर तूं यारल वारनि खे कीअं सुञाणी? यारल केरा यारल? मां कंहिं यारल खे न सुञाणा। अदाजू सा यारल के ॿिए तरफ़ जो आहे ऐं रबू उनखे कीअं सुञाणे? छा ॻाल्हाए सोडा? केरा उहो यारल? कचे जो माण्हू आहे, दरिया जे ओरी भर वेठो आहे। त पोइ पोइ ॿोए खे छॾ, हलो ई वारिस खान सावल खे ॾिसो त काॾे गुम थी आहे। जांच त कयूं, अचो। बादशाह मां चवां थो ॿुधाए त वारिस खान हुतां काॾे गुम थी वियो? मां चवां थो ॿुधाए। मां चवां थो ॿुधाए, न त हिन खां वधीक पादर तोखे हणंदुसि। मां चवां थो सच सच ॿुधाए, न त ॾिने खां वधीक मोचड़ा तोखे हणंदुसि। हल जेका मूंखे ख़बर आहे मां तव्हांखे सच सच ॿुधायां। हाणे मूंखे कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ ॿी का बि ख़बर कान्हे। कूड़ ॻाल्हाईंदे? हा, मतलब त तूं कूड़ ॻाल्हाईंदे उहो बि मूंसां? हिरल ज़िंदगी सभ खे प्यारी आहे। अजायो तो अथां मोचड़ा खाई मां मारिजी वञा, ज़ाहिर आहे पंहिंजी जान बचाइण लाइ कूड़ त ॻाल्हाईंदुसि नी। मतलब त तूं सच न ॿुधाईंदे त वारिस खान किथे आहे? मूंखे ख़बर हूंदी त ॿुधाइनि नी, शेरल मूंखे का बि ख़बर कोन्हे। शेरल न, हिनखे धकु न हणी मरी पवंदो। जेकॾहिं मरे थो त मरण ॾेसि। वारिस खान जी हिन खां पूरी जांच वठंदुसि, पोइ हिनखे मारींदुसि। न शेरल न, हिनखे मारणो न आहे, हिन खां राज़ वठणो आहे। आख़िर सालार खान रईस वारिस खान किथे लिकायो आहे? परेल ही प्यार में कोन ॿुधाईंदो, पोइ तूं हिन खां राज़ कीअं वठंदे? शेरल मां बि लोहार आहियां, केतिरा ई साल लोहार को कमु कयो आहे ऐं केतिरा लोह मूं टेड़ा सिधा करे छॾिया। ही वरी कहिड़ो मसइलो आहे मुंहिंजे लाइ? अड़े तूं ॿुधाईंदो या कयां तोसां बि लोहार को कमु? पर मूं क़ुरान ते चवां थो मूंखे का बि ख़बर कोन्हे। तूं ईअं कोन ॿुधाईंदे, तोखे लोहार को रंग ॾेखारणो ई पवंदो। परेल तूं काॾे थो वञी? शेरल सोनारे जो छुक ठुक ऐं लोहार जो धक ई हिकु।